अस्सलाम वालेकुम। अक मौजूद मां आहियां मुंहिंजो ख़ादिम इमरान सरकी। अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो अॼु जेको लेबर डे मल्हायो वञे पियो। मज़दूर ऐं महिनतकश मज़दूर जेको हिन वक़्तु बि जंहिंजे मथे ते तगारी ऐं कुल्हे ते ॿोरी ऐं मज़दूरी जे हवाले सां उहो निकितल आहे। ऑफिसर शाही थोरे वॾेरा शाही उहे हिन वक़्तु बि जेको आहे पंहिंजे घर में आरामी पिया आहिनि ऐं उहे ई माण्हू जेको आहे लेबर डे मल्हाइनि पिया। ऐं अॼु उहे जॾहिं वॾा वॾा जलसा ऐं जलूस कढी करे तक़रीरूं फरमाईंदा ऐं उहो मज़दूर जे हवाले सां वॾा वॾा लेक्चर ऐं भाषण ॾींदा। बहरहाल अॼु मज़दूर जेको 150 रुपयो ॾिहाड़ी कमाए पियो इन महांगाई जे दौर में उहो अॼोको ॾींहुं अगरि फ़ारिग वेंदो त उनजा ॿचिड़ा बुख ते वेंदा। हुकूमत थोरे सरमाएदार तबिको हिन वक़्तु मज़दूर खे कोई फ़ाइदो न ॾेई सघिया आहिनि। अगरि हा जे अगरि उनखे मज़दूर जे लाइ एॾो अहसासु ऐं दर्द आहे त उन मज़दूर खे उहा सुठे तरीक़े सां कल्ह उन्हनि खे उहा ॾियाड़ी भरे ॾियणी ऐं अॼु उहे उन्हनि खे मोकल कराइनि ऐं उहे पंहिंजे ॿचिड़नि सां अॼोको ॾींहुं गुज़ारीनि। पोइ सम्झूं हा त मज़दूर जे लाइ कुझु थियो। मज़दूर खे घुरिजे त हू पंहिंजे मासूम ॿचिड़नि खे इल्म जे सिंगार सां सिंगारनि। छो त जॾहिं उनजो ॿारु पढ़ंदो ऐं उन में इल्मु ईंदो त उहो सुभाणे तव्हां जॾहिं हार पोइ कंदा त तव्हांजे मथां नाजाइज़ी जेके बिल मतिलबु ज़र भाण जे हवाले सां हर ॿिज जे हवाले सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे कर्ज़ी कंदा आहिनि त तव्हांजो उहो ॿारु उन वॾेरे खां उन वॾेरा शाही खां गरेबान मां हथु विझी सुवालु कंदो त साईं हीअ जॾहिं हिते ख़र्चु 10 रुपया आहे तव्हां 100 रुपयो कहिड़ी बुनियाद ते रखियो आहे। ऐं ॿियो इहो फ़ाइदो उनखे हासिलु थींदो त जॾहिं उन हारीअ जो ॿारु मज़दूर जो ॿारु जॾहिं पढ़ी करे कंहिं बि पोस्ट ते अगरि अची वेहे थो त इहो बि वॾेरे ऐं सरमाएदार तौरु जेको ऑफिसर शाही आहे उनजे मुंहं ते मोचड़ो हूंदो। ऐं उन मज़दूर ऐं हारीअ जे ॿारु जॾहिं पढ़ी कोई बाला पोस्ट ते वेहंदो त उनजो पीउ जो कंधु जेको आहे न फ़ख़्र सां ऊचो थींदो। बहरहाल आउं अॻिते हलां पियो त मज़दूर जे जेका लेबर डे मल्हायो वञे थो उन मज़दूरनि खे सलाम आहे जंहिं बुख बदाली कटे करे ॿोरी कुल्हनि ते खणी मथे ते तगारी खणी पंहिंजे ॿचिड़नि जो पेट गुज़र कयो। उन्हनि खे सलाम आहे ऐं सलाम पेश कयां थो। ऐं इहो बि मां ॿुधायां थो त उन मज़दूर खे हक़ उहा उजरत कोन पई मिले। एॾी वॾी महांगाई एॾो वॾो महांगाई जो तूफ़ान आहे जिते मज़दूर मुश्किल सां हिकु वेले जे पंहिंजे मानी जो इंतज़ाम करे सघे थो। अॼु लेबर डे मल्हाए करे उन्हनि खे जेका भेटा पेश कई पई वञे ऐं उहा भेटा सिर्फ़ु ऑफिसर शाही वॾेरा शाही जे लाइ आहे, मज़दूर जे लाइ न आहे। अॼु बि मज़दूर जे मथे ते तगारी ऐं कुल्हे ते ॿोरी कोडर हथ में ऐं ज़मीननि में पंहिंजी महिनत कंदो रहे ऐं उनजा ॿचिड़ा पंहिंजे वालिद साहिब जे इंतज़ार में वेठा हूंदा त कहिड़े टाइम बाबा ईंदो पैसड़ा ॾींदो जंहिंमां अटो ऐं सब्ज़ी वठी करे हू पंहिंजे ॿचिड़नि जो पेट भरींदो। ताईं अफ़सोस सां चवणो पए थो अॼोका जेके लीडर आहिनि ऐं मज़दूर जे जेके काफ़ी तादाद में फंड मुहैया कया वेंदा हुआ उहे जेके मज़दूर लेबर जे नाले ते तंज़ीमूं ठाहे करे जेके उन्हनि जा अॻुवान आहिनि त उन्हनि पंहिंजा जेको आहे कराची ऐं मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि में बंगला क़ाइमु कया पर कंहिं मज़दूर खे हक़ु न ॾिनो। सो हुकूमत खे घुरिजे त मज़दूर जे लाइ अहिड़ो पैकेज कढनि जेको डायरेक्ट उनजे शिनाख्ती कार्ड ते वञे ऐं उनखे पंहिंजी उजरत ऐं जंहिं वटि उहो कमु कंदो आहे ऐं जंहिं वटि उहो मज़दूरी कंदो आहे त उनखे घुरिजे त उनजो अहसासु करे ऐं उनखे ओतिरो ॾिए जीअं हुनजे 2 वेलनि जी मानी जो बंदोबस्तु थी सघे। हीअ महांगाई जो दौरु आहे ऐं हिन दौर में मज़दूरी जेके 2 खां 3 खां ज़्यादा से ज़्यादा 500 रुपयो आहे जंहिंमें उनजे हिकु वेले जी बि मानी कोन पई थिए। सो ख़ुदा मज़दूर ते रहम कयो। इहे लेबर डे मल्हाइण जे बजाए जेके तव्हां रेलियुनि ऐं झंडनि कंडनि ते ख़र्चु कंदा हुए इहे पैसा उन मज़दूरनि खे ॾियाड़ी जे हिसाब सां विराए ॾियो त उनजे वेले जो बंदोबस्तु थी वेंदो। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध सलामत।